बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नवीन सीरियल प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़ आऊं हैं लैला निसार। नाज़रीन जीअं तव्हांखे ख़बर आहे त ॿोॾि सबबि समूरे मुल्क में ई न समूरे मुल्क में तबाही मची। उन सां गॾोगॾु वधीक अफेक्टेड जेको सूबो हुयो उहो सिंध हुयो। सिंध में सभ खां वधीक तबाही मची। ऐं जीअं त तव्हां कल्ह स्टोरियूं ॾिठो त सिंध असेंबली प्रोविंशियल असेंबली जो हिकु ख़ासि स्पेशल सेशन रखियो वियो, स्पेशल इजलास जेको अक्सर करे त 3 ॾींहंनि जो हूंदो आहे, पर हीउ हिकु ॾींहुं वधीक इनखे एक्सटेंड कयो वियो, छो त ज़ाहिर आहे जेको मोटो हुयो फ्लड अफेक्टेड ॿोॾि मुतासिरनि ते ॻाल्हि करणी हुई उन्हनि खे, त उन्हनि जे करे एक्सटेंड करे छॾियो। ख़ैर असीं इन शइ खे इन क़दम खे सारायूं बि था त हुननि टाइम कढियो सभिनी सियासतदाननि MPAs स्टेक होल्डर्स लॉ मेकर्स त हू इन शइ ते अची करे वेहनि ऐं ॻाल्हि कनि जेका ॿोॾि सबबि तबाही मती आहे। पर इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त जेतिरो ख़र्चो इन स्पेशल सेशन ते कयो वियो ओतिरो असांखे हू ॻाल्हाईंदे इन ते नज़र कोन आया। खोड़ अहिड़ा MPAs हुया, खोड़ लॉ मेकर्स जी तादाद जेकी आहे उन स्पेशल सेशन मां गैर हाज़िर रही ऐं खोड़ अहिड़ा हुया इन्हनि मां MPAs इंट्रस्टिंगली नाज़रीन जेके उते मौजूदु हुया बि सही, पर उन्हनि ॿोॾि जे हवाले सां हालांकि जेको इजलास हुयो उहो आख़िरी ॾींहं ते त ख़ैर 15 घंटनि जो रहियो, 15 कलाकनि जो रहियो, पर उन बावजूद बि खोड़ अहिड़ा MPAs हुया जिन ॿोॾि ते ॻाल्हाइणु शायदि ज़रूरी न सम्झो। सो बहरहाल अॼोके के प्रोग्राम में ॾिसंदासीं ऐं जाइज़ो वठंदासीं जेका UN रिपोर्ट कढी आहे 11 नवंबर खां वठी करे 5 डिसेंबर ताईं, जंहिंमें हू चवनि था त 8 मिलियन यानी 8 असीं ईअं चऊं त लख माण्हू जेके आहिनि उहे 80 लख माण्हू 8 मिलियन 80 लख माण्हू हिन वक़्त ताईं माण्हू जेके आहिनि उहे दरबदर आहिनि, खुलियल आसमाननि हेठां वेठा आहिनि। PDA में जेको क्लेम्स कंदो अचे पियो त हुननि 90,000 टेंट्स ॾिनियूं। ख़ैर अॼु सां गॾु प्रोग्राम में DG PDA में बि मौजूदु हूंदा, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थींदी। ऐं जीअं त ही स्पेशल सेशन बि थियो, समूरा लॉ मेकर्स गॾु थिया, CM साहब बि मौजूदु हुया। मक़सदु उन्हनि जो ॻाल्हाइण त इहो हुयो त हिन वक़्त ताईं जेको पाणी आहे मुतासिर इलाइक़नि मां आख़िर छो न निकिरी सघियो आहे। ऐं जेकी UN जी रिपोर्ट आई आहे उहा बि चवे पई त 80 लख माण्हू हिन वक़्त ताईं मुतासिर आहिनि ऐं 13 डिस्ट्रिक्ट्स पाकिस्तान जा जंहिंमां 11 सिंध जा, उतां हिन वक़्त ताईं पाणी जेको आहे उहो निकाल न थी चुको आहे। उन्हनि हिकु सैटेलाइट इमेज बि जेको आहे उहा रिलीज़ कई आहे। सो बहरहाल असां सां गॾु पैनल में इरिगेशन एक्सपर्ट बि गॾु मौजूदु हूंदा, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर छा सबबु आहे जो हिन वक़्त ताईं एतिरा महीना गुज़रण बावजूद बि पाणी नेकाल न थी सघियो आहे ऐं माण्हू न सिर्फ़ु पाणी नेकाल थियण जे करे बि रोडनि ते निकिरनि था, पर उन सां गॾोगॾु जंहिंखे रिलीफ न मिलियो आहे हिन वक़्त ताईं नाज़रीन, त हू बि अची करे सिरापा एहतिजाज बणजनि था। पर हा, असीं बिल्कुलु सारायूं पिया जीअं त हिन सेशन में बि गवर्नमेंट खे जेको आहे सारायो वियो, जिते जिते उन्हनि पंहिंजूं ख़िदमतूं ॾिनियूं, सर्विसिस ॾिनियूं, उन्हनि जो फ़र्ज़ु बि हुयो, उन्हनि जी ज़िम्मेदारी बि हुई। पर हिन वक़्त ताईं एतिरी वॾी तादाद आहे डिस्ट्रिक्ट्स जी, ज़िलनि जी, जितां पाणी निकाल न थी सघियो आहे। सो बहरहाल वधीक हलूं था पंहिंजे महिमाननि जी तरफ़ ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा ही असांजो निज़ाम आहे ऐं ही जेको स्पेशल सेशन मुनक़िद कयो वियो इन में जेका ॻाल्हि ॿोल थी उनखे हू कीअं ॾिसनि पिया। ऐं आख़िर सवाल असीं इहो ई रखंदासीं त पाणी निकाल कॾहिं थींदो, सिंध में रिहेबिलिटेशन जो कमु आख़िर मुकमल कॾहिं थींदो, घरनि वारो कमु जेको आहे उहो कॾहिं मुकमल थींदो। सो मूंसां वीडियो लिंक ते मौजूदु आहे ख़ालिद मेमण जेके इरिगेशन एक्सपर्ट बि आहिनि, उन सां गॾोगॾु हू अॻूणा सेक्रेटरी आबपाशी बि रही चुका आहिनि। सो उन्हनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम ख़ालिद साहब, महिरबानी त तव्हां टाइम कढियो प्रोग्राम जे लाइ। महिरबानी। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे स्टूडियोज़ में वेठल नज़र ईंदा सीनियर साफ़ी इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट आहिनि सगीर चांडियो साहब, जेकियूं मुख़्तलिफ़ तव्हां रिपोर्ट्स जेको आहे अख़बारुनि में काविश में ॾिसंदा रहंदा आहियो। सगीर, वेलकम टू द शो। वॾी महिरबानी त तव्हां बि टाइम कढियो इन अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ। ऐं टे तरफ़ नाज़रीन मूंखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते परवीन शेख, जेका समाजी कारकुन बि आहे, उन सां गॾोगॾु हू ॿोॾि मुतासिर बि आहे, हू पाण में मुतासिर आहे। सो हुननि खां बि असीं ॼाणींदासीं त एज़ अ मुतासिर या एज़ अ समाजी कारकुन हुननि पंहिंजे एरिया में कीअं ख़िदमतूं ते ॾिनियूं, सर्विसिस ॾिनियूं, उन सां गॾोगॾु पाण में मुतासिर आहिनि, त उन्हनि सां ख़ैर असीं वधीक हाल अहवाल बि कंदासीं। परवीन, अस्सलाम वालेकुम, तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां टाइम कढियो। जी सो शुरूआत जेकी आहे असीं कयूं पिया ख़ालिद मेमण साहब खां। ख़ालिद साहब, तव्हांजी तरफ़ां सभ खां पहिरीं अचां पई त हिन वक़्तु असीं ॻाल्हाए छॾियोसीं, हिन वक़्त ताईं रिहेबिलिटेशन ते, रिलीफ ते बि खोड़ असीं प्रोग्राम्स करे वरितासीं, पर हिन वक़्त ताईं जेको मसइलो बणियल आहे उहो आहे त खोड़ डिस्ट्रिक्ट्स मां खोड़ अहिड़ा इलाइक़ा आहिनि जीअं दादू, कंबर, शहदादकोट, ख़ैरपुर, मीरपुर ख़ास, जामशोरो, सांगड़, उमरकोट, बदीन, शहीद बेनज़ीराबाद ऐं नौशरो फिरोज़, जेका UN जी रिपोर्ट बि क्लेम करे पई त उतां पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे। त छा निज़ाम असांजो जेको सिस्टम आहे इरिगेशन जो उहो एतिरो नाक़िस आहे छा जो उन सबबु पाणी न निकिरी सघियो आहे, या हिते इंसानी कोताहियूं मां ॾिसो पिया, छा चवंदा?
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी वॾी महिरबानी मैडम। एक्चुअली जॾहिं खां इहे फ्लड्स आया, जॾहिं डिज़ास्टर शुरू थियो, असां जेके रिटायर्ड माण्हू हुआसीं, असां इस्लाह लाइ कोशिशि पई कई। ऐं जेको असांजो 40-38 सालनि जो तजुर्बो हो, ऐं जीअं मां आहियां, मूंखे फ्लड्स 2010 जो तजुर्बो हो, 2011 जे लेफ्ट पॉकेट जो तजुर्बो हो। असां कोशिशि कई त पंहिंजी सिंध गवर्नमेंट खे असां हिन जी इस्लाह कयूं, हिन खे सही सम्झायूं। असां इंजीनियर्स आहियूं बेसिकली, असां प्रोफेशनल माण्हू। असांजो डिज़ास्टर न अचणु घुरिजे, आयो वॾो आयो, पहिरियों नेचुरल बि आहे, मैन मेड बि आहे, पाण इन जे बेस में कोन्हे पाण आहियूं। त जेका हींअर सिचुएशन आहे ऐं जेका UN जी रिपोर्ट आहे, ॾाढी ॾुखाइती आहे। असां उन वक़्तु बि चयो त बाबा जेको पाणी आयो आहे, तव्हां वटि नक्शा आहिनि, तव्हां वटि सैटेलाइट आहे, तव्हां वटि सॼो सिस्टम आहे, अॼु डिजिटाइज़ सिस्टम आहे, मॉडर्न सिस्टम आहे। तव्हां महिरबानी के टोटल एरियाज़ खे कंप्यूट कयो। पोइ मां घड़ी घड़ी इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदोसि त बाबा हिन जा 2 लेयर्स आहिनि, 2 तबका आहिनि पाणी जा। हिकिड़ो आहे जेको पाणी आराम सां निकिरींदो, जेको मच्छर खे कट लॻो उहो हिनखे जेको बंद खे कट हयूं, जॾहिं पाणी खे रस्तो मिलियो, एक्चुअली शुरूआति में रस्तो कोन्हो, पर पोइ आराम सां कुदरती रस्तो मिली वियो। त उन में जेको आहे जेतिरो पंहिंजो पाणी पंहिंजे वहकिरे सां वधंदो, जेके असां ग्रेविटी फ्लो चवंदा आहियूं, उहो वहंदो। उन खां पोइ जेको बक़ाया पाणी आहे, उहो जेको ॿियो लेयर आहे, उहो जेको डिप्रेशन में आहे, लो लैंड एरियाज़ में, इहो सिवा लिफ्ट पंप जे न निकिरंदो। वरी मां हिकिड़ी असां हिननि खे सलाह ॾिनी त बाबा तव्हां हिन राइट पॉकेट में तव्हां 2010 जे पाणीअ खे ऐं असांजी सिंध गवर्नमेंट 2022 जे पाणी खे साॻियो सम्झे पई, ईअं कोन हो। ये सलाहूं जेके तव्हां 2010 जे ॿुधायो पाणी पिया, में माज़रत तव्हां इंटरफेयर कयां पई, त इहे तव्हां हाणे जी ॻाल्हि कयो पिया, त तव्हां हाणे इहे उन्हनि खे सलाहूं ॾिनियूं, लिफ्ट पंप जी 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 ॻाल्हि जी जी कयो मां पिया? उनखे अच्छा, कंपेयर पियो कयां 2010 ओके, 2022 मां थोरो तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियां जी त जी, फ़र्क़ु छा हो। ठीकु आहे। त 2010 जो पाणी जेको उहो गशिंग पाणी हो, कि ब्रीच पइजी वई 12-13 लख में जेको आहे टोड़ी ते, उहो पाणी राइट पॉकेट ते आयो, मंछर मां थींदो दरिया में वियो, उहो तेज़ पाणी हो, वहंदड़ पाणी। हीउ जेको पाणी जेको हुई बरसाति जो पाणी हो। वरी बदकिस्मती थी, बरसाति जो पाणी एॾियूं ब्रिजिस पयूं FP बंद में, बलोचिस्तान जो पाणी तमामु घणो अची वियो। पोइ उन में जेको आहे सॼो उन में 2010 में बलोचिस्तान जो पाणी कोन हो। 2022 में बलोचिस्तान जो पाणी 60 to 70% हो, 30% to 40% हो सिंध जो पाणी। हाणे जब ॿई पाणी मिली पिया राइट पॉकेट ते, त जेको आहे सॼो पाणी वॾी एरियाज़ में पखिड़िजी वियो। जॾहिं पाणी पखिड़िबो आहे उहो ख़तरनाक थींदो आहे। उनखे कढण लाइ प्रॉपर हिकिड़ी इंजीनियरिंग जेका पैरामीटर्स हूंदा आहे। बदकिस्मती सां असांजी सिंध गवर्नमेंट असांजे इंजीनियर्स जेको आहे इनखे छो न एॾो अहमियत ॾिनी ऐं छो न सम्झो त बाबा कहिड़ा एरिया जेके आहिनि असांजे इहे थ्रू ग्रेविटी निकिरंदा, माना पाण निकिरंदा, ऐं जेको आहे यानी पंहिंजो जेको आहे बाक़ी जेको आहे सो लिफ्ट पंप ते लॻल। अच्छा, सो ठीकु आहे। इहा हिकिड़ी असांजी कोताही ज़रूरु आहे ऐं अॼु ॾींहं ताईं आहे। ऐं UN जी रिपोर्ट ॾाढी ॾुखाइती आहे, इहे फैक्ट्स आहिनि। सही, ऐं लिफ्ट सिंध पंप जी तव्हां गवर्नमेंट ॻाल्हि कयो पिया, पाणी निकाल करण जी जॾहिं ॻाल्हि अचे थी, या जेके तव्हां सलाहूं ॾिनियूं, हिन वक़्तु असां सां ख़ैर टेलीफोन लाइन ते नवाब अली वसाण स्पेशल असिस्टेंट टू CM बि मौजूदु आहिनि, पीपल्स पार्टी सां तालुक़ रखनि था, सीनियर अॻवान बि आहिनि। अस्सलाम वालेकुम नवाब साहब। नवाब साहब बड़ी महिरबानी, ही मुसलसिल असीं ॾिठोसीं 4 ॾींहं लगातार स्पेशल सेशन हलियो सिंध असेंबली में, प्रोविंशियल असेंबली में। असीं ॾिठोसीं हुन जो एजेंडा इहो ई हुयो त ॿोॾि मुतासिर माण्हुनि ते या जेके फ्लड अफेक्टेड एरियाज़ आहिनि जितां पाणी निकाल न थियो आहे उन ते ॻाल्हि कई वञे। पर अफ़सोस सां असां ॾिठोसीं खोड़ अहिड़ा MPAs हुया जेके लॉ मेकर्स हुया जेके गैर हाज़िर बि रहिया ऐं खोड़नि इन ॻाल्हि ते पार्टिसिपेट बि न कयो। ख़ैर उन ते असीं साइड ते रखूं था, उन ॻाल्हि खे अचूं था पंहिंजे मेन शइ जी तरफ़, मेन ॻाल्हि जी तरफ़। त नवाब साहब तव्हां सां बि असीं ॿ दफ़ा असांखे तव्हां प्रोग्राम में जॉइन करे चुका आहियो। पाणी निकाल करण ते बि असीं खोड़ दफ़ा ॻाल्हि कई आहे, रिहैब वारे कम ते बि ॻाल्हि कई आहे, रेस्टोरेशन ते अञा हिन वक़्त ताईं असीं ॻाल्हि कयूं पिया। तव्हां CM साहब असांखे मुसलसिल डेडलाइंस बि ॾींदा रहिया त अक्टूबर ताईं जेको आहे उहो पाणी निकिरी वेंदो, या हू पंहिंजे कमिटीज़ वग़ैरह खे जेके उन्हनि जे अंडर कमु कनि था उन्हनि खे बि इहो हुकुम ॾींदा रहिया त अक्टूबर जे आख़िर ताईं पाणी निकाल थी वञे। पर नवाब साहब अफ़सोस खां वठी अफ़सोस सां इहा ॻाल्हि कजे थी त हिन वक़्त ताईं पाणी निकाल न थियो आहे। हिन वक़्त ताईं माण्हू जेके आहिनि उहे सिरापा एहतिजाज आहिनि, जंहिंजे सबबु खोड़ बीमारियूं बि फैलजनि थियूं। ॾिसो, कुझु अर्सो पहिरियों कैबिनेट जी मीटिंग थी, हुन में MPA MNAs ऐं ॿिया बि हुया। हुन में इहो डिसाइड थी वियो त जेकी असांखे सॼो ब्रीफ ॾिनो वियो, सॼो ॿुधायो वियो त हिते पाणी न आहे, ऐं तक़रीबन
पाणी जेको आहे घरनि मां त निकिरी वियो आहे, बाक़ी घरनि में बि थोरो घणो हूंदो, बाक़ी जेको आहे सो पाणी हर हंधि निकिरी वियो आहे। हाणे मसइलो इहो आहे त असांखे रिहेबिलिटेशन ते असीं वञूं पिया। असांजी कोशिशि इहा आहे त जंहिंखे घर न आहे उनखे असीं घर ॾियूं, पैसे जे रूप में ॾियूं या घर ठाहे ॾियूं। असांजी कोशिशि आहे त जिते एग्रीकल्चर जिते मसइलो आहे उते असीं पाणी खे करे ऐं उहो एग्रीकल्चर जीअं गंदम जो फसल पैदा थिए ऐं उहो उन खां उहो उपत वठे, उहा असांजी कोशिशि आहे। जीअं असां हाणे एग्रीकल्चर जो तव्हांखे ख़बर हूंदी त 5000 फी एकड़ जे हिसाब सां सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ ॾिए पियो, जेको सिंध गवर्नमेंट ॾिए पई, जेको हर जेको आहे सो उन ते असांजो तवजो आहे। ॿियो वरी सभ खां वॾी ॻाल्हि जेको जेतिरो नुक़सानु थियो आहे, असांजी कोशिशि इहा आहे त असीं हुनजो पूराओ कयूं। बाक़ी हाणे तबाही त तव्हां पाण ॾिठी, एॾी वॾी तबाही। नवाब साहब उहो बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे, जेको नुक़सानु थियो आहे उन्हनि खे तव्हां हुकूमत सरकार पूरो करण जी कोशिशि बि करे पई, या ही जेकी अनाउंसमेंट हुई जेके मुकमल तौर ते मुतासिर थियल घर आहिनि तव्हां उन्हनि खे 3-3 लख रुपया ॾियो था, या मामूली मुतासिर खे 1 लख, ठीकु आहे, पर ही पाणी निकाल नथो थिए, उन सबबु माण्हू ॾाढो परेशान आहिनि। मथां सियारो अची करे पहुतो आहे त हुननि जे लाइ त स्टे करणु जिते टेंट्स में बि रहियल आहिनि त वॾो मसइलो थी वियो आहे, या जिते अञा ताईं पाणी बीठो आहे। ही त तव्हां UN जी रिपोर्ट बि ॾिठी आहे त 11 डिस्ट्रिक्ट्स सिंध जा आहिनि जिते पाणी हिन वक़्तु ताईं बीठो आहे। त इन जो छा सेटिस्फैक्टरी जवाब थी सघे थो? तव्हां छा कमु कयो पिया? ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे, असां हमेशह सची ॻाल्हायो आहे, कोशिशि कंदा आहियूं त ॿियो बि ईअं डिस्टर्ब न थिए। मसइलो इहो आहे त हिन वक़्तु जेकी सिंध गवर्नमेंट, मां त चवां थो सिंध गवर्नमेंट एतिरा एफर्ट्स वरिता आहिनि हर लिहाज़ सां, जेको वरिता आहिनि ऐं वठे पई। ऐं बिलावल भुट्टे जी ख़ासि नज़र आहे, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी ख़ासि नज़र आहे हिन ते, त जेको आहे सो फौरन ऐं माण्हुनि खे जेको आहे सो रिलीफ मिले, माण्हुनि खे जेको आहे सो उन्हनि इज़तुनि सां उन्हनि खे घर मोकिलियो वञे। उहे सभु तक़रीबन 90-95% इहो थी वियो आहे। जेको घरनि मां पाणी निकिरण जो 5% किथे हूंदो उहो आहे, अञा आहे, जीअं कायपुर में आहे, कुझु ॿिया इलाइक़ा आहिनि दादूअ में आहे, 5% 10% आहे। बाक़ी असांजी कोशिशि इहा आहे त असां उन्हनि खे घर ठाहे ॾियूं। असां उन्हनि खे एग्रीकल्चर जो उन में जेको आहे सो 5000 फी एकड़ खां उहो असां ॾियूं पिया, ऐं असां उहे शुरू थी विया आहिनि। असां कलर बीज भाण ॾियूं पिया, उहो बि कोशिशि कयूं था त फ्रीअ में ॾियूं। असांजी खोड़ सारी प्लानिंग आहिनि, असां खोड़ सारी प्लानिंग खे अॻिते वधाईंदे असीं सभु कुझु करण लाइ तयारु आहियूं, जो सिंध जे माण्हू खे असीं उन ई जहिड़े नमूने सां पंहिंजे घरनि में रहंदा, ओड़े नमूने सां तव्हां ख़ालिद साहब जी बि ॻाल्हि ॿुधी हूंदी। हाणे असली ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांजे तवसुल सां, असीं चाहियूं था त जंहिंजो जेतिरो नुक़सानु थियो आहे उनजो अज़ालो कयूं। विच में कुझु माण्हू अहिड़ा अची था वञनि जंहिंजो नुक़सानु न बि थियो आहे, उहो सभ खां अॻु भरो आहे। उहो असीं तव्हांजे केटीएन जे तवसुल सां इहो चवंदासीं उन्हनि दोस्तनि खे, हा तव्हां बि ज़रूरु वठो, सभु कयो, पर असली जेको आहे जंहिंजो घर किरियो आहे, जंहिंजो घर खां दूरि थियो आहे, असां उनजी जेको आहे थोरी कोशिशि करण में लॻा पिया आहियूं त असीं उनखे कहिड़े तरीक़े सां। हिकिड़ो जेको ग़रीब आहे, जेको मिडल क्लास आहे, उहो वीचारो घर खां निकिरे कोन थो, ॿुधाइण लाइ तयारु कोन्हे त मुंहिंजो नुक़सानु छा थियो आहे या कीअं थियो आहे। त पोइ नवाब साहब इहो ई त मैकेनिज़म तव्हांखे ठाहिणो आहे न, तव्हांखे मेक श्योर करणो आहे त विच में ॿिया माण्हू जंहिंखे ज़रूरत न आहे, नीडी न आहिनि, त उहे न सामान खणी वञनि या उन्हनि खे न उहो फ़ाइदो मिली वञे। तव्हांखे इहो ई त मैकेनिज़म आहे जंहिंखे तव्हांखे रेगुलेट करण जी ज़रूरत आहे न। असां न आहे, असां ठाहियो आहे, छो त हिन वक़्तु ताईं तव्हां ते इहे इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि पीपल्स पार्टी ते या सरकार ते त हू जेको आहे पंहिंजे पसंदीदा माण्हुनि ताईं सामान पहुचाए पई। ऑपोज़िशन तव्हां ते इहो इल्ज़ाम लॻायो हिन स्पेशल सेशन में त फेवरेटिज़म को थी रहियो हुयो। इहो बिल्कुलु ग़लति आहे। कोई बि पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे या कोई बि इनखे, मां आहियां खैरपुर में, मूंखे मां ॾिसां थो या सिंध में ॾिसां थो, हर माण्हू वटि सामान पहुतो आहे, 3-3 4-4 दफ़ा सामान पहुतो आहे। इहो न चए त को मनपसंद माण्हुनि खे ई कंदे। हाणे ज़ाहिर आहे एंटी त को आहे उहो त ज़रूरु को ॻाल्हि कंदो, उहो चवंदो। ख़ुशि त हिन दुनिया में जेकॾहिं कोई ख़ुशि हुजे हा त बाक़ी हिन दुनिया में छा हुजे हा, ख़ुशि त को थियणो ई कोन्हे। असां 3-3 दफ़ा, मूंखे मां 5-5 दफ़ा बि सामान ॾेई चुको आहियां, 5-5 दफ़ा बि हुननि जी इज़तुनि खे छुपाए ॾिनो आहे। अच्छा, एक्सपर्ट एडवाइस बि पाणी खे नथो करे। अॼु को माण्हू अहिड़ा आहिनि जेके कुझु त अहिड़ा आहिनि जेके तयारु थियल हूंदा आहिनि, उहे जेको हुकूमत के ख़िलाफ़ मां बसि ॻाल्हाइणो ई आहे, ग़लति ॻाल्हाइणो ई आहे, त उहे ॻाल्हाइनि पिया। पर न आहे, जनरली तव्हां ॾिसो त सिंध गवर्नमेंट वॾा एक्सपर्ट आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट वॾो कमु कयो आहे। उन में छा आहे त सभ खां वॾो रोल
बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो उहो पाण वाच थो करे न ठीकु आहे नवाब साहब जेको कमु थियो आहे उन्हनि खे हर को साराहे पियो थो पर हिन वक़्त ताईं जेको मसइलो बणियल आहे असीं राशन ते उन ते बि घणो बहस ऐं घणी डिस्कशन करे चुका आहियूं ऐं जिते जिते तव्हां पहुचायो आहे सिंध हुकूमत खे हमेशह एप्रिशिएट बि कयो आहे पर हिन वक़्त जेको मसइलो बणियल आहे जी मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां त असां टेंट जजे अंदाज़ में ॾिना आहिनि कंबल जजे अंदाज़ में ॾिना आहिनि फुड जेको राशन आहे उहो जजे अंदाज़ में ॾिनो आहे मच्छरदानी जजे अंदाज़ में ॾिनियूं आहिनि मैक्सिको जजे अंदाज़ में ॾिनो आहे हेल्थ जी जेकी आहे मेडिसन उहा जजे अंदाज़ में ॾिनी आहे असां का बि पर यूएन जी रिपोर्ट चए पई त हिन वक़्त ताईं कुझु अहिड़ा डिस्ट्रिक्ट्स आहिनि जिते मेडिसन जी खोट लॻी पई आहे त हर उन ग़रीब माण्हू खे का तकलीफ़ न हुजे ठीक नवाब साहब मां वरी बि तव्हां वटि ईंदसि मूं वटि खोड़ सवाल आहिनि यूएन जी रिपोर्ट खे वठी करे बि हिन ताईं जेको मसइलो बणियल आहे मूंसां गॾु इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट मौजूदु आहे सगीर चांडियो जेके मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स तव्हांखे ॿुधायां त जी हेलो जी नवाब साहब सगीर चांडियो असां मौजूदु आहे मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स खां पुछो मां हिन वक़्तु आहियां एयरपोर्ट पे वञा पियो ख़ैरपुर सखर पियो वञा ओके उन जे करे मां जेकॾहिं मूंखां हाणे पुछी वठो त मां जी तव्हां खां इहो ई पुछणो हुयो त आख़िर ही पाणी नेकाल बस करें थींदो तव्हां ख़ालिद मेमण साहब खे यकीनन ॿुधो हूंदो त इंशाअल्लाह अल्लाह में उमेदूं आहिनि असां लिफ्ट पंप्स जी उन्हनि ॻाल्हि कई 12 ॾींहंनि में पाणी निकिरी वेंदो ऐं केतिरनि ॾींहंनि में 10 खां 15 ॾींहं पर ये त नवाब साहब साॻी ॻाल्हि नथी थिए कुझु महीना अॻु में बि तव्हां अहिड़े क़िस्म जी डेडलाइन ॾिनी हुई सिंध हुकूमत पर पाणी पोइ बि निकाल कोन थियो उहो त पाणी त घरनि मां त निकिरी वियो आहे न बाक़ी हाणे कुझु रहियो आहे उहो हाणे उनजी कोशिशि आहे त जेको ईअं पाणी बीठल आहे उहो बि असीं कढूं ऐं उहो असीं कढूं पिया ईअं न आहे त असीं न पिया कढूं असांजी हर नज़र हर सोच उन ग़रीब माण्हूअ ते आहे जेको वीचारो ॻाल्हाए नथो सघे असीं उन वटि था पहुचूं उन वटि था उनखे हर सामान था ॾियूं हर माना टेंट राशन कपिड़ा जेको बि आहे रोज़मर्रा जो उहे असीं पहुचाए था ऐं असीं उते पाणी कढायूं था असीं यकीन कयो पंहिंजो पाण बि तरक़ियाती बजट में त तव्हां जेको आहे 87 अरब रुपया उनजी कटौती कई आहे त ही त जेकॾहिं असीं फंड्स ते अचूं त ही त लातादाद फंड्स आहिनि तव्हांखे जेको आहे इंटरनेशनल मुल्क बि ॾियनि पिया पर उन बावजूद बि 100% कमु छो न पियो थिए आख़िरी सवाल जेकॾहिं ॾिसो भली दुनिया ॾे या न ॾे पर दुनिया ॾे पई असांजो चवण जो मतिलबु इहो आहे त असांजी कोशिशि आहे त हाणे ॾिसो त हर हंधि तबाही आहे चारई पासा तबाही आहे असीं कंहिंखे मेंटेन कयूं ॾिसो न हिकिड़ी साइड हूंदी आहे इहे त चारई पासा साइडूं आहिनि न त उनखे मुंहुं ॾियण लाइ ज़ाहिरी आहे त हिकिड़ी सिंध गवर्नमेंट नथी अफोर्ड करे सघे सिंध गवर्नमेंट नथी कमु करे सघे उनजे करे मुख़्तलिफ़ इदारा मुख़्तलिफ़ मुल्क जेकॾहिं उहे सपोर्ट में आहिनि त असीं वेलकम कयूं था उन्हनि खे पर सिंध गवर्नमेंट अॻु खां अॻु भरी आहे न घर बि ठाहियूं था उन्हनि खे पैसा बि ॾियूं था उनजो जेको राशन टेंट जा जेकी बि शयूं आहिनि उहे बि सभु असीं मुहैया कयूं था असीं हर लिहाज़ खां पूरी कोशिशि कयूं था त असांखे कंहिं माण्हूअ खे तकलीफ़ न अचे ऐं असीं चाहींदासीं त कंहिंखे न हुजे इंशाअल्लाह असीं जल्दी इन क्राइसिस मां निकिरी ईंदासीं ख़ैर ॾिसूं था त 15 ॾींहंनि में पाणी हे जेके यूएन बि मेंशन कया आहिनि डिस्ट्रिक्ट्स उहे उन्हनि मां पाणी निकाल थिए पियो या न ख़ैर नवाब साहब इहो क्लेम करनि पिया चवनि पिया त 10 खां 15 ॾींहंनि में पाणी जेको आहे निकाल थी वेंदो ख़ैर ख़ालिद साहब खां बि असीं वधीक इन शइ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं जी मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी पंहिंजी पूरी कोशिशि आहे मां चाहियां थो मां पाण चाहियां मुंहिंजे घर में पाणी जी मूंठो छा गुज़रंदी अहिड़े नमूने सां असां सोच उहा पिया रखूं मां त मुंहिंजी त सोच उहा आहे ऐं ॿियनि जी बि इहा ई हूंदी त इहो पाणी निकिरणु घुरिजे ऐं ज़रूरत आहे हिन पाणी निकिरण जी ऐं थधि पई थिए सियारो पियो हले ऐं सीउ आहे त मुंहिंजी कोशिशि 100% इहा आहे त पाणी निकिरी वञे इंशाअल्लाह अल्लाह कंदो ठीकु आहे नवाब साहब वरी महिरबानी सगीर साहब तव्हां कुझु ऐड करणु चाहियो पिया तव्हां बि मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स जेको आहे काविश में ॾींदा रहो था ऐं समूरी इहे जेकी बोर्ड वारी सूरत हाल हुई तव्हां कवर कई इन्हनि में केतिरा फंड्स आया पीडीएम खे केतिरा मिलिया पीडीएम जूं सर्विसिस छा रहियूं ऐं उन खां अलावा सरकार जूं सर्विसिस ओवरऑल तव्हां कीअं ॾिठियूं पहिरियों त इन ते कंसाइज़ली क्विकली पंहिंजो ओवरव्यू ॾेई वठो उन खां पोइ असीं मख़सूस कुझु जेके ॻाल्हियूं आहिनि त ही पाणी छो निकाल न पियो थिए कुझु डिस्ट्रिक्ट्स मां उन ते पोइ अचूं पिया बड़ी महिरबानी लैला ही बोर्ड वारी सूरत हाल जेका आहे उहा सभिनी जे साम्हूं ही वॾी तबाही आई 500 अरब ताईं जेको आहिनि उहा एग्रीकल्चर सॼी तबाह थी वई माण्हुनि जा घर तबाह थी विया बेघर थी विया लखे माण्हुनि जा घर जेके आहिनि उहे ड्रही पट थी विया माण्हू दरपदर थी विया पर सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं बहाली जो कमु शुरू न कयो आहे नवाब हसान साहब तव्हांखे ॿुधायो त कयूं पिया कंदासीं कॾहिं कंदासीं सियारे जी मौसम जेका आहे उहा अची चुकी आहे ऐं हिन वक़्तु जेके आहिनि 20 लख माण्हू जेके आहिनि उहे बेघर थियल आहिनि उन्हनि जा पका जेके आहिनि घर ड्रही चुका आहिनि
त उहो किथे यूएन जी रिपोर्ट बि इहो चवे पई त 2.5 लख ताईं माण्हू जेके आहिनि उहे बेघर आहिनि, डिस्प्लेस्ड आहिनि हिन वक़्तु। बिल्कुलु जेका ही जॉइंट सर्वे थिए पई जंहिंमें पाक फ़ौज जा नुमाइंदा बि आहिनि, PDA में, NDA में, लोकल गवर्नमेंट समेत मुख़्तलिफ़ उन में माण्हू आहिनि। उन जेका आहे उन रिपोर्ट में इहो चयो वियो आहे त 20 लख जे लॻभॻि जेके आहिनि माण्हुनि जा घर जेके आहिनि उहे डथल आहिनि। उन्हनि खे हाणे जेके आहिनि 3-3 लख रुपया ॾींदा। कॾहिं ॾींदा उनजो अञा कमु जेको आहे उहो शुरू न थी सघियो आहे। सर्वे यानी हली रहियो आहे हिन वक़्तु? बिल्कुलु हिन वक़्तु ताईं बि उहो जॉइंट सर्वे हले पियो, पर रक़म अञा ताईं जारी न थी अञा आहे। ताईं उहा रक़म जारी न थी आहे। सिंध कैबिनेट जो इजलास थियो हुयो, मुर्ज़ाबाद प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। 29 नवंबर हुन तारीख़ ॾिनी हुई त 29 नवंबर ते पहिरीं किस्त जारी थींदी। अॼु जेको आहे उहो पाण डिसंबर में हलिया विया आहियूं ऐं हीअ डिसंबर में बि पहिरीं किस्त जेका उहा जारी न थींदी। ठीकु आहे, त हीअ जेका आहे डिसंबर महीने जे हुजण जे बावजूदि बि जेका आहे हू इहा अञा ताईं किस्त जारी न थी आहे। पहिरीं किस्त उन्हनि मुतासिरनि खे 50,000 रुपयनि जी जारी थींदी, पोइ उन जेको ही बुनियादु बंधंदा जॻह जो, पोइ जेका आहे उहो वधीक उन्हनि खे किस्तूं जारी थींदियूं। पर इहो कमु हिन वक़्तु ताईं शुरू न थियो आहे। अञा ताईं लिखपढ़ ताईं हीअ हले पियो, कागज़नि ताईं हले पियो। उन्हनि खे 360 अरब रुपयनि जो इहो प्रोजेक्ट आहे ऐं ॿुधाए पियो वञे त चीफ सेक्रेटरी साहिबु उन ॾींहुं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि चयो त हीअ जनवरी जे जेके आहिनि उहे पहिरें हफ़्ते में त हीअ असां किस्तूं जेके आहिनि उहे जारी कंदासीं पहिरें। पर मुख़्तलिफ़ NGOs जूं ख़िदमतूं बि जेके आहिनि उहे वरितियूं वयूं आहिनि। ॿियो हिननि जो प्रोजेक्ट आहे जेको 5,000 रुपया जेके आहिनि फ़ी एकड़ ते ॾियण वारो आहे। उहो बि हिन वक़्तु ताईं कंहिं बि हिन वक़्तु ताईं खातेदार खे उहे पैसा जेके आहिनि उहे न मिली चुका आहिनि। अञा उनजी बि जेका आहे उहा सर्वे हलंदड़ आहे। यानी अमली तौर ते हिननि जी रिहेबिलिटेशन वारो कमु जेको आहे उहो शुरू न थियो आहे। सर्वे कनि पिया, कंदासीं। ऐं माण्हू त दरपदर आहिनि। सियारे जी मौसम अची चुकी आहे, डिसंबर में वेठा आहियूं, माण्हू बेघर वेठल आहिनि। तव्हां जेके आहिनि टेंट ॾियो पिया, उहे टेंट बि मुख़्तलिफ़ मनपसंदि माण्हुनि वटि तव्हां किथे किथे। अच्छा, इन इल्ज़ाम खे त नवाब साहब रद्द कयो त अहिड़ो कुझु थी न रहियो आहे। फेवरेटिज्म कोन्हे को, अपोजिशन बि न ते इजलास में इल्ज़ाम लॻाया पई। 3 खां 4 ॾींहं जेको आहे हिन मामले ते बहस थियो। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त कंबर शहदाद कोट ऐं दादू तमामु घणो जेके आहिनि उहो मुतासिर थिया ज़िला। पर उन्हनि ज़िलनि जा जेके माण्हू जेके तक जा नुमाइंदा आहिनि उन्हनि उन ते ॻाल्हाई कोन त असांजे तक में किथे केतिरी जेका आहे उहा तबाही आई आहे। उन्हनि खे शायदि टाइम ई न हुयो, इन जे करे हुननि असेंबली में अची इन मामले ते ॻाल्हाई कोन। बहरहाल ही जेके आहिनि इहे शयूं सही। सॉरी मां तव्हांखे कटियां पई हिते। तव्हां बि उहा ई ॻाल्हि कई, तव्हांजी ॻाल्हि जो निचोड़ जे करे नाज़रीन जे साम्हूं पेश कजे त यानी ख़ाली ऐलान थियनि पिया, अञा ताईं हथमी शक्ल जेको आहे उन्हनि खे ॾिनी न वई आहे। जेको घर ठाराइण वारी बि ॻाल्हि कई। ख़ैर बहरहाल हाणे नाज़रीन हलूं था परवीन शेख वटि। परवीन तव्हांजी तरफ़ अचूं पिया, माज़रत तव्हांखे थोरो इंतज़ार में करिणो पियो। ख़ालिद साहिब असां सां गॾु आहिनि। ख़ालिद साहिब तव्हांजी तरफ़ यकीनन ईंदासीं, पर परवीन साहिब त असां ॻाल्हि ॿोल करे वठूं त हू बोर मुतासिर बि आहे, समाजी कारकुन बि आहे। उनजो पंहिंजो घर बोर में जेको आहे उनजे घर खे बि नुक़सानु पहुतो। परवीन छा सूरत हाल हुई, वो मंज़र बयान कयो? ज़ाहिर आहे पंहिंजो घर जॾहिं असीं ॿुॾंदे ड्रहंदे ॾिसूं पिया त उहा तकलीफ़ जेको आहे ॾाढी मुख़्तलिफ़ थिए पई ऐं उहो तकलीफ़ मंज़र बि थिए पियो। त कुझु ॿुधायो छा सूरत हाल आहे हिन वक़्तु ताईं, ऐं तव्हांजे पासे ॾे जेको आहे सर्वे जेको सरकार कराए पई मुकमल थी वियो आहे न थी वियो आहे, छा चई विया आहिनि तव्हांखे? जी जीअं त हिन हालिया बरसात सबबि जिते समूरी सिंध मुतासिर थी आहे उते उन्हनि मुतासिरनि में मां पाण बि शामिल आहियां। पर मूं पंहिंजी सिंध खे ऐं सिंध जे मिसकिननि खे अकेलो कोन छॾियो आहे। मूं पंहिंजे वार्ड जे केतिरनि ई मुतासिर माण्हुनि खे हलंदड़ बरसातनि में पट ते वेठा हुया, उन्हनि खे राशन टेंट पहुचाया। बरसात सबबि गुरबत थी वई आहे ऐं उन्हनि खां पोइ 2 वेलनि जी मानी खाइण में माण्हू परेशान लॻा पिया हुया। पर पोइ वरी उन्हनि खां पोइ वरी जेके उन्हनि खे परेशानियूं थियूं आहिनि उहे वरी बीमारियूं, उनमें असां मुफ़्त इलाज खां वठी मुफ़्त दवाउनि ताईं फराहम करायूंसीं। जेके बि हुकूमत न कयूं आहिनि उहे बि कुझु आहिनि वीचारा जेके तंज़ीमूं आहिनि ऐं सोशल माण्हू आहिनि, उन्हनि असांजी मदद कई आहे। पर हुकूमत असां सां न कई आहे। हाणे अदा इहो वसाण जेको चए थो पियो, इनखे मां इहो हर पुछणु, मां पाण बि सवाल करण थी चाहियां त किथे तव्हां जेको आहे कंहिंजी मदद कई आहे? मां पाण हालांकि मुतासिर आहियां, मुंहिंजो घर ॾिसो अची मूं धिका थी खाईंदी वठां एसिन जे जेको आहे ऑफिसनि में, डीसीन जे ऑफिसनि में। मूंखे नंबर वठी करे मूंखे चवंदा हा दी तव्हां घर वञो, तव्हांखे असां सामान पुॼायूं था, तव्हांजे ग़रीबनि खे सामान पुॼायूं था। यकीन कयो मूंखे हिननि जे
हुकूमत वारनि जे ऐं इन्हनि जे यानी जेके परवीन आहिनि समूरे सियासी पीरियड तंज़ीमूं, दौरान तव्हांजी सरकार बिल्कुल भी मदद न कई, न को बिल्कुल राशन बि न, पाणी जे सफ़ा बि हुन न में? कई आहे। ऐं वञूं बि था त धिका बि खाऊं था, पोइ बि मूंखे सिर्फ़ु हाल हवाल करे हा दी तुंहिंजी मदद कंदासीं, वरी मोटाए था छॾनि पिया। एसिन खे ॻाल्हियूं थी कयां, DC साहिब सां मुलाक़ात कई आहे, मूंखे न ॾियनि पर मुंहिंजे वार्ड जे हिसाब सां कंहिं ग़रीबनि मिसकिननि खे ॾियनि। ॾिसो था पिया डिसंबर जो महीनो लॻो पिया, केतिरियूं इहो बरसातुनि खां पोइ पर हाण बि जेको आहे खोड़ मुख़्तियार कारनि वटि एसीज़ वटि सगीर सामान बि त अची चुको आहे। ख़ालिद साहब बि ख़ैर गॾु आहिनि त कंबल वग़ैरह विरहाइनि पिया, त छा उन हिसाब सां बि तव्हांजे एरिया में न ॾिनो वियो आहे? मनपसंद माण्हुनि खे था मिलनि। अच्छा, पर हू इहो इल्ज़ाम त मुसलसल रद्द कनि पिया न। माण्हुनि खे गिफ्ट कनि था। अच्छा, गिफ्ट कनि पिया। ख़ैर इहा शइ त हू रद्द कनि पिया, जिते जिते उन्हनि खे कोई अगरि पहुचे पियो सगीर त हू मदद न पिया कनि। तव्हां छा सूरत हाल ॾिठी हुई भला? छो त इहा ॻाल्हि हिन वक़्त ताईं हली रही आहे त मनपसंद माण्हुनि खे सामान ॾिनो वञे पियो, त उहे मनपसंद माण्हुनि खे छा गिफ्ट करे ॾियनि पिया जीअं परवीन चवनि पियूं, या उहे बि ख़ैर ज़रूरतमंद आहिनि जेकॾहिं को चई थो वठे त उनखे ॿुधाई छॾनि था? समूरनि DCs खे तक़रीबन 3 अरब रुपया जेके आहिनि उहे जारी थी चुका आहिनि। ठीकु आहे। उन्हनि रिलीफ ऐं रेस्क्यू जे लाइ रुगो DCs खे ऐं कमिश्नर्स खे त जीअं मुतासिरनि जी मदद थिए, पर ज़ाहिर आहे तबाही वॾी थी आहे, पर उन जे बावजूद बि पसंदि नापसंदि जेका आहे उहा हले पई। ख़ासि तौर ते जेकी उतां जा जेकी MPs आहिनि ऐं MPs जा वरी जेके फ्रंट मैन आहिनि, उन्हनि जी मार्फत जेके आहिनि उहे मुतासिरनि खे मिले पियो। पोइ उन मां काफ़ी जेके माना वॾो अंग जेको आहे उहो माण्हू रहिजी विया आहिनि, उन्हनि जी मदद जेका आहे उहा न थी सघी आहे। वॾो अंग हिन वक़्त ताईं रहियल आहे। ख़ालिद साहब, तव्हांजी तरफ़ आउं हिकु दफ़ो ॿीहर अचणु चाहींदसि। असीं ॻाल्हि कयूं पिया लिफ्ट पंप ते, ऐं यू बीइंग अ फॉर्मर सेक्रेटरी तव्हां चयो पिया जिन जेके जेके सलाहूं तव्हां हाणे मेंशन कयूं, त हाणे कोताहियूं किथे आहिनि? पाणी ही जीअं नवाब साहब त ॾाढी पॉज़िटिव पिक्चर पोर्ट्रे कई त 10-15 ॾींहंनि में पाणी निकाल थी वेंदो। पाणी जॾहिं बोड अचे थी ऐं उन मख़सूस इलाइक़े मां पाणी निकाल नथो थिए त वॾे में वॾो सबबु छा हुजे थो? नाक़िस मशीनरी हुजणु? मां साईं अलाए कहिड़ो नवाब साहब जी, नवाब अली विसाण साहब है, स्पेशल असिस्टेंट टू CM। माशाअल्लाह तमामु समझदार माण्हू आहिनि। पर मां साईं खे मां सेक्रेटरी हुयुसि, मां 19 साल में सेक्रेटरी हुयुसि। पोइ लिफ्ट 2011 में जॾहिं फ्लड आयो, तमामु ख़तरनाक फ्लड हो, हिन खां वधीक ख़तरनाक। ओके। 2011 में जॾहिं थियो त आसिफ ज़रदारी साहब सदर साहब हो, ऐं बाक़ाइदे हर वीक जेको आहे मीटिंग कंदो, हर वीक मीटिंग। अच्छा, कंहिंखे वेहणु कोन ईंदो, सची ॻाल्हि इहा। तो हिकु दफ़ो मां प्रेज़ेंटेशन पियो ॾियांसि, आउं ॾाढो ख़ुशि थियुसि त मां 90% पाणी कढी चुको आहियां सॼे कंपार्टमेंट्स मां। अच्छा, तव्हां ख़ुशि थियो? जी, तव्हां ख़ुशि थियो उन वक़्तु प्रेज़ेंटेशन ॾींदे? मां ख़ुशि पियो थियां त मूंखे 90% पाणी मां कढियो आहे, मां वॾो कमु कयो आहे। त मां हुनखे ॾाढी प्लेज़ेंट ख़बर पियो ॾियणु चाहियां त साईं मां 90% पाणी कढी चुको आहियां, फलाणो हीअं हुअं। त बाक़ाइदे अखियूं ॾेखारे मूंखे चई बाबा छा पियो ॻाल्हाई तूं जेको आहे, 90% छा मतिलबु, 10% जो केरु जवाबदार आहे, छो न कढंदी पाणी? बाक़ाइदे मूंखे ठीकु ठाक मुंहिंजो क्लास वरितई। त ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि इहा न आहे पाणी जेको बचियो आहे छो न निकितो आहे। उहो ई त असीं बि सवाल कयूं पिया त छो, छा सबबु आहे? हू त असांखे सिर्फ़ु हुकूमत आसरो ॾे पई, डेडलाइन ॾे पई। सबबु नियत कोन्हे ऐं मशीनरी आहे। चलो कोन्हे, मशीनरी जी का ॻाल्हि ई कान्हे। अच्छा, नियत कान्हे। ही पाणी पाण सुकंदो, हवा में सुकंदो ऐं उस में सुकंदो। हाणे सियारो आहे, ग़रीब माण्हू। ॻाल्हि इहा आहे त इहे इंजीनियरिंग ईअं कोन थींदी आहे। इंजीनियरिंग ते बाक़ाइदा रस्ता कढणा पवंदा आहिनि। हाणे छा आहे, अच्छा उन टाइम ख़ालिद साहब उन टाइम तव्हां कहिड़ा रस्ता कढिया हुआ? जीअं तव्हां जो त 90% असां चयो त इहो हिकदमि जेको लिफ्ट पंप हणो, छो जो इहे इशू पॉलिटिकल थींदा। ऐं हाणे वो लिफ्ट पंप यूज़ थिए पियो? ग्रेविटी जो जी, हाणे लिफ्ट पंप्स यूज़ थींदे नज़र आया तव्हांखे? मूंखे मां जॾहिं पाणी निकिरंदो त लिफ्ट पंप लॻंदो न, जॾहिं पाणी न निकितो माना लिफ्ट पंप कोन लॻा। हींअर जॾहिं पाणी बीठो आहे उहो उन एरिया में बीठो आहे जेको साइलेंट पाणी आहे, फैलियल पाणी आहे। सही। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मां असांखे हिकिड़ो वॾो पॉकेट हो सागर डिस्ट्रिक्ट जो, वॾो ख़तरनाक पॉकेट हो जंहिंमें वॾो पाणी बीठल हो। असांखे हुनजो को ड्रेन जो रस्तो कोन हो। असां को 15-16 महिल लीडिंग चैनल कढी, असां ॻोठनि मां लीडिंग चैनल कढी पाणी खे छिकियोसीं, अची पंहिंजो जेको एल्टिट्यूड में विधोसीं। तो ॻाल्हि इहा आहे त यानी असां रस्ता आहिनि, असां टोपोग्राफी। ठीकु आहे, उन वक़्तु तव्हां लीडिंग चैनल्स कढी पाणीअ खे नेकाल करण जी कोशिशि कई, या उन जी तव्हां स्ट्रेटजी ॿुधायो पिया? हिन वक़्तु ख़ालिद साहब टीयर तव्हांजी तरफ़ वापसि ईंदसि। हिन वक़्तु मूंखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते DG PDM में सलमान शाह साहब। सलमान साहब, थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट। हिन वक़्तु ताईं जी सलमान साहब तव्हां वटि आवाज़ अचे पियो मुंहिंजो?
जी हा बिल्कुलु अचे पियो। सलमान साहब, छा सूरत हाल आहे? तव्हां UN जी रिपोर्ट बि ॾिठी हूंदी, उन में हू चवनि क्लेम कनि पिया त 2.5 लख खां माण्हू जेके आहिनि उहे डिस्प्लेस्ड आहिनि हिन वक़्तु ताईं। ऐं जेतोणीकि असीं रिलीफ जी ॻाल्हि कयूं, रिहेबिलिटेशन जी ॻाल्हि कयूं, सलमान साहब हिन वक़्तु ताईं माण्हू रड़ियूं कनि पिया ऐं सिरापा एहतिजाज आहिनि त हुननि ताईं सामान जेको आहे उहो न पुॼे पियो। छा सबबु आहे? ऐं तव्हां सां असीं ख़ैर इहा बि गुज़ारिश कंदासीं त कुझु अंग अखर बि शेयर कयो त हिन वक़्तु छा हली रहियो आहे? खोड़ महीना गुज़री चुका आहिनि। जी बिल्कुलु, जेके अंग अखर आहिनि तक़रीबन जेके UN जे तौर फिगर कोट कया आहिनि उहे सही आहिनि। 2,02,000 माण्हू डिस्प्लेस्ड आहिनि जेके रिलीफ कैंप्स खां अलावा आहिनि। तक़रीबन 3,000 खनि माण्हू जेके आहिनि उहे रिलीफ कैंप्स में आहिनि, 25-26 रिलीफ कैंप्स आहिनि ऐं कुझु जेको आहे उहो 22,000 जे करीब माण्हू टेंट सिटीज़ में आहिनि। इहे मेनली उन्हनि इलाइक़नि जा माण्हू आहिनि जेके जितां पाणी कोन निकितो आहे, जंहिंमें दादू जो कुझु इलाइक़ो अचे थो, खंबर जो कुझु इलाइक़ो अचे थो ऐं इन खां अलावा खैरपुर जो कुझु इलाइक़ो अचे थो। नौशहरा सरोवर में कुझु माण्हू अञा ताईं डिस्प्लेस्ड आहिनि। इहे बेसिकली जेसिताईं रिलीफ जो सवाल पुछे त रिलीफ त तक़रीबन सभिनि माण्हू खे जेको गवर्नमेंट ॾिनो आहे उहो तक़रीबन सभिनि माण्हू खे मिली चुको आहे। पर डेफिनेटली माण्हू जी सेटिस्फेक्शन जे मुताबिक़ त इन करे बि पॉसिबल कोन्हे जो गवर्नमेंट छा ॾींदी आहे, वधि में टेंट ॾींदी आहे, मच्छरदानी ॾींदी आहे, ब्लैंकेट ॾींदी आहे, राशन ॾींदी आहे, त जेको घर वारो सुख आहे उहो त माण्हू नथो पुॼाए सघे। जो माण्हुनि जो घरनि जो नुक़सानु थियो आहे, उनजो माल मवेशी नुक़सानु थियो आहे, फसलूं थियूं आहिनि, त उन्हनि जी त का कंपनसेशन थी नथी सघे न। गवर्नमेंट पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कई आहे कि उनखे जेतिरो क़दुरु रिलीफ पुॼायो वञे उहो पॉसिबल आहे, उहो पुॼायो वियो आहे। तक़रीबन 14 लख माण्हुनि खे फैमिली खे शेल्टर ॾिनो आहे। तक़रीबन 17.5 लख माण्हुनि खे सिर्फ़ु गवर्नमेंट ऑफ सिंध राशन पुॼायो आहे। अगरि ॿियनि इदारनि खे सभिनि खे कलेक्टिवली ॾिठो वञे त 2 मिलियन खां मथे माण्हुनि खे राशन बैग मिलियो आहे, फैमिलीज़ खे, माण्हू खे न फैमिलीज़ खे। ऐं 2-3 राउंड बि हलिया आहिनि कुझु इलाइक़नि में जेके माण्हू शुरू खां वठी ॿाहिरि निकितल आहिनि ऐं जेके माण्हू वञनि पिया उन्हनि खे टेंट वग़ैरह ॾेई करे, राशन वग़ैरह ॾेई करे वापसि पंहिंजे इलाइक़नि लाइ रवानो कयो पियो वञे। अच्छा, फंड्स जी ॻाल्हि करे पिया वठूं सलमान शाह साहब, तव्हां जे लाइ PDMA जे लाइ चयो वञे पियो त फंड्स जेके आहिनि उहे लातादाद मिली चुका आहिनि PDMA खे, पर PDMA जेको आहे उहो दुरुस्त इस्तेमालु न पियो करे। ऐं असीं हिन पीरियड जे दौरान बि ॾिठोसीं त तव्हांखे कोर्ट बि इन ॻाल्हि ते समन कयो, सवाल करे पई त हेतिरा जेकॾहिं तव्हां ही फंड्स इस्तेमालु कयो पिया त पर ओतिरो रिलीफ जो कमु नज़र न पियो अचे, त इहा छा ॻाल्हि आहे? ॾिसो जेतिरो फंड्स जे जेके जैसे तालुका त हुकूमत से असांजा फंड्स कॾहिं कोन रोकिया। जेतिरी बि रिक्वायरमेंट हुई, जॾहिं बि असां जेके समरी मूव कई आहे असांखे उन हिसाब सां पैसा मिलिया आहिनि। पर तव्हां अगरि इन ॻाल्हि खे कंपेयर कंदा कि फंड्स एतिरा मिलण जे बावजूदि बि फुल रिलीफ जो कमु कोन थी सघियो आहे, त उहो जीअं मूं पहिरीं तव्हांखे ॿुधायो कि माण्हू गवर्नमेंट कॾहिं फुल रिलीफ माण्हू खे नथी ॾेई सघे, पॉसिबल ई कोन्हे न। हिकिड़ो माण्हू जंहिंजो घर किरी पियो आहे उनखे घर बि ठाहे ॾेई सघंदी, पर जेसिताईं उहो कोन ठहंदो तेसिताईं उहो माण्हू मुतासिर ई रहंदो ऐं हुनखे शिकायत हूंदी। हीअं गवर्नमेंट रिहेबिलिटेशन न वञे थी, रिलीफ फेस त जीअं मूं तव्हांखे ॿुधाए सघियो हाणे 72-63 लख माण्हू जेके डिस्प्लेस हुआ हुन मां हाणे 2 लख माण्हू बचिया आहिनि, त उहे 70 लख माण्हू जेके विया आहिनि वापसि उहो इन करे विया आहिनि त पाणी निकिरी वियो आहे। जंहिंजे घर में पाणी बीठो हूंदो त माण्हू कोन मोटंदो। जी, पर उन्हनि जूं जॻहूं अञा ताईं ड्रथल आहिनि। जी सॉरी जी, उन्हनि जूं जेके माण्हू वापसि थिया आहिनि पर उन्हनि जा जेके घर आहिनि उहे अञा ताईं उन ई सूरत में आहिनि, उहे घर फिक्स न थिया आहिनि, उन्हनि खे रिस्टोर थियण जी ज़रूरत आहे अञा ताईं, उहे ड्रथल आहिनि घर। जी हाँ, उनजे लाइ गवर्नमेंट सेक्शन 42 जे तहत कंपनी ठाही आहे जेकी माण्हुनि जे घरनि खे जिन घर ॾिठा आहिनि उन्हनि जी लास्ट वीक सर्वे कंप्लीट थियो आहे 5 सितंबर ते। हींअर उनजो रिड्रेस ग्रीवियंस खे अगरि थियो रहिजी वियो आहे त उन्हनि माण्हुनि खे टाइम ॾिनो वियो आहे कि उहो अची पंहिंजो शिकायतूं कनि ऐं अगरि उनजो घर सर्वे में कोन अञा ताईं काउंट थियो आहे त उहो अची पंहिंजो काउंट कराइनि। पोइ माण्हू ठीकु, सलमान साहब हिन वक़्तु जेको रिलीफ जो कमु आहे उहो जेकॾहिं तव्हां थोरो स्पेसिफिकली ॿुधाए सघो त कहिड़नि डिस्ट्रिक्ट्स में तव्हां एक्टिव आहियो हिन वक़्तु? हिन वक़्तु रिलीफ जे लिहाज़ सां असां जेके राइट बैंक रिवर इंडस्ट्री आहे जंहिंमें कंबर, दादू, सेवन जो कुझु पार्ट, जैकबाबाद ऐं इन पासे असांखे जीअं वधीक रिलीफ वञे थो। सखर बि कल्ह असां सामान मोकिलियो आहे जंहिंमें ब्लैंकेट्स हुआ। जीअं सी वधंदो पियो वञे त असां ब्लैंकेट्स जा वधीक फोकस आहे ऐं इन खां अलावा टेंट्स जे लाइ बि आहे। तक़रीबन कल्ह असां 20,000 टेंट्स रवाना कया आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में, त इहो रिलीफ जी एक्टिविटीज़ जे वधि पिया वञनि। ठीकु आहे, 20,000 टेंट्स तव्हां काल्ह विकिया आहिनि। जीअं त सियारो अची वियो आहे त सियारे अचण खां अॻु में हिन टाइम पीरियड जे दौरान तव्हां छा स्पेसिफिक स्ट्रैटेजी ठाही हुई त सियारो बि मथां अचे पियो त कीअं ही जेके बहुत मुतासिर आहिनि टेंट्स में रिहाइश पज़ीर आहिनि उन्हनि खे कीअं फैसिलिटेट कंदा, छा का स्पेसिफिक स्ट्रैटेजी तव्हां ठाही हुई? जी हाँ, बिल्कुलु असांजो मेन फोकस इहो कि पाणी कढी माण्हू खे वापसि पंहिंजे घर में रवानो कयो वञे। 17 सितंबर ते चीफ मिनिस्टर साहब हिकिड़ी मीटिंग कई हुई, बल्कि 18 सितंबर ते, जंहिंमें असां जेको सियारे लिहाज़ सां जेके ब्लैंकेट वग़ैरह जी रिक्वायरमेंट हुई उहा असां रेज करे उनखे हिकिड़ी कैलकुलेट करे फिगर ॿुधायो ऐं उन वक़्तु ई असांखे उन ॾींहुं ऑर्डर मिलियो कि तव्हांजो ब्लैंकेट्स जो ऑर्डर करे छॾियो ताकी सियारो में
तव्हां वठी माण्हू खे पुॼाए सघो। त हिन वक़्तु ताईं असां तक़रीबन 12.5 लाख जे क़रीब ब्लैंकेट असां बहुत मुतासिर में विराए चुका आहियूं। ऐं हिन खां अलावा जेको UN जी कुझु एजेंसीज़ आहिनि जिन असांखे हेल्प कयो आहे, तक़रीबन 1.5 लाख जे क़रीब 1.25 लाख जे क़रीब ब्लैंकेट उन्हनि बि असांखे ॾिना आहिनि। त ठीकु सभु आहे। मिलाए करे कुझु 13.5-14 लाख ब्लैंकेट असां वटि आहिनि असां वटि, जेके असां विराए चुका आहियूं। अञा बि असांजे स्टॉक में मौजूदु आहिनि, जिते जिते ज़रूरत पवंदी थी पई वञे उते असां पुॼाईंदा पिया वञूं। अच्छा, अञा बि तव्हांखे फंड्स जेको आहे रिलीज़ थी रहिया आहिनि या कुझु अञा रिलीज़ थियण बि वञनि पिया तव्हांखे? असांजो जेको फंड समरी अप्रूव थी हुई उन मां कुझु असां किस्तुनि में वरिता हुआ, छाकाणि जो इस वक़्त में त गवर्नमेंट एतिरा पैसा कोन हुआ जो असांखे ॾेई सघंदा। त हिकिड़ी असांजी फाइनल जेकी रिक्वायरमेंट हुई, जेके असां परचेज कयूं, उहा अञा रहे थी। जेको असांजो फंड जी कैबिनेट जी सब कमेटी आहे उहो वियल आहे, उहो होपफुली हिन हफ़्ते में रिलीज़ थी वेंदा। त पोइ उहा असांजी फाइनल रिक्वायरमेंट हुई रिलीज़ जे कम जे लिहाज़ सां। हाणे जेकी गवर्नमेंट जेके फंड रिलीज़ करे थी उहो रिहेबिलिटेशन जे लाइ करे थी, जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स खे ॾिना पिया वञनि, जीअं इरिगेशन खे, लोकल गवर्नमेंट खे, ऐं जेकी कंपनी ठही आहे जंहिंमें गवर्नमेंट सीड मनी विधी आहे माण्हुनि जे घर ठाहे ॾियण जे लाइ, त उन तरफ़ जेको सामान वञे पियो। ऐं वॾो चैलेंज हिन वक़्तु तव्हांखे कहिड़ो दरपेश अचे पियो? वॾो में वॾो चैलेंज हिन वक़्तु तव्हांजे लाइ कहिड़ो आहे इन समूरे पीरियड जे दौरान? हिन सॼे पीरियड में जेको मेन असां चैलेंज फेस कयो न, उहो माण्हुनि खे शेल्टर ॾियणो। उन रीज़न इहो कि असां वटि जेको स्टॉक हो तमामु लिमिटेड हो, 87,000 टेंट्स हुआ। ऐं जेतिरा माण्हू घर जेका किरिया हुआ, जेके माण्हू डिस्टर्ब थिया, उहो तक़रीबन 1.5 मिलियन खां मथे हुआ। त उहो जेको गैप हो 17-18 लखनि जो, उहो जेसि ताईं पाकिस्तान में कैपेसिटी टेंट्स प्रोड्यूस करण जी लिमिटेड आहे, त उहो जेसि ताईं असां टेंट्स कोन वरिता तेसि ताईं असांजो जेको आहे उहो मेन चैलेंज हो कि उनखे असां जल्द सां जल्द पुॼायूं। उन खां अलावा रस्ता रोड बंदि हुआ, पाणी बीठो मुख़्तलिफ़ जॻहनि ते, त उहो रिलीफ जे कम पुॼाइण में असांखे शुरू में ॾाढी ॾुखियाई थी। पर जॾहिं खां कम्युनिकेशन जा रस्ता खुली विया ऐं असां वटि अवेलेबिलिटी बि स्टॉक जी ईंदी वई, पंजाब मां जीअं असां वटि टेंट्स ईंदा रहिया, त असां उहो माण्हुनि ताईं पुॼाईंदा रहियासीं। सलमान साहब, आख़िरी सवाल, आख़िर पाणी निकाल करण जी का वाज़े स्ट्रैटेजी साम्हूं छो न पई अचे? ही जेके UN बि पंहिंजी रिपोर्ट में मेंशन कयो त 11 डिस्ट्रिक्ट्स स्टिल दे आर अंडर वाटर, त छा सबब आहे तव्हांजे वेझो इन जो? उन जो रीज़न इहो आहे कि जेको सिंध जो ग्रेडियंट आहे न, उहो ॾाढो फ्लैट ग्रेडियंट आहे। ऐं तव्हां एतिरो क्वांटम पाणी जो जेको तव्हां चयो तव्हांखे तक़रीबन 5 तरबेला टाइम जेतिरो पाणी हो, उनखे तव्हां आर्टिफिशियल पंपिंग सां नथा कढी सघो। पाणी जेको निकिरंदो आहे उहो ग्रेविटी सां ई निकिरंदो आहे, पंहिंजो रस्तो पाण ठाहे करे ग्रेविटी तहत। त ग्रेविटी तहत पाणी निकिरण जी यानी नेचुरली तव्हां चवण चाहियो पिया जेकॾहिं उनखे नेचुरली पाणी खे त उहो त माण्हू बि मुसलसिल इन पीरियड जे दौरान चवंदा रहिया त किथे बि गवर्नमेंट या PDA में अची करे ख़ैर इन वाले सां एक्टिव नज़र कोन आई। पाणी जेकॾहिं सुकियो बि आहे त उहो नेचुरली उतां डिसअपेयर थियो आहे, अदरवाइज़ का मशीनरी काफ़ी इलाइक़नि में मेजॉरिटी ऑफ द एरियाज़ में नज़र कोन आई। या त हू सही चवनि पिया न, या असीं तव्हांजी ॻाल्हि खे ॾिसूं त उनखे जी इहो हिकिड़ो माण्हुनि जो ओपिनियन आहे, पर ईअं आहे कोन। जिते जिते जिन शहरनि इलाइक़नि मां पाणी जितां आर्टिफिशियल मेथड सां कढणो, उते मशीनरी मुहैया कई वई। बाक़ाइदा ते गवर्नमेंट जी तरफ़ां खां टीमूं नोटिफाई थियूं, जेके डिप्टी कमिश्नर हेड कंदा हुआ। डेली शाम जो असां 5 बजे मीटिंग्स कंदा हुआसीं, जंहिंमें लोकल रिप्रेजेंटेटिव हूंदा हुआ, एजुकेशन जा नुमाइंदा हूंदा हुआ, ऐं PDA में वारा असां उन सां गॾु मीटिंग हूंदा हुआसीं। जिते जिते मशीनरी ज़रूरत हूंदी हुई, उते किथे मशीनूं ख़रीद करे ॾिनियूं वयूं आहिनि, किथे मशीनूं हायर कयूं वयूं आहिनि। ट्रैक्टर बेस जठा सां हायर करे तक़रीबन 200-250। बहरहाल तव्हां चवण इहो ई चाहियो पिया त आर्टिफिशियल पंपिंग इज़ नॉट द ओनली सॉल्यूशन। तव्हां जीअं चयो त ग्रेविटी जे ज़रिए उहो हिकिड़ो अल्टरनेटिव मेथड आहे उन इलाइक़नि मां जिते पाणी ग्रेविटी सां नथो निकिरे। ठीक है। थैंक यू सो मच सलमान साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। ख़ालिद साहब, तव्हां ॿुधो सलमान साहब जी ॻाल्हि हुजनि पिया त आर्टिफिशियल पंपिंग जेको आहे उहो ई सिर्फ़ु सॉल्यूशन न आहे, इन में तव्हां छा ऐड कंदव? मैडम बदकिस्मती आहे उन जो त नेचुरली पाणी ग्रेविटी एब्जॉर्ब कंदी, ग्रेविटी जे करे, यानी चवण इहो ई पिया चाहिनि। जी जी मूंखे हाणे थोरो ॻाल्हाइण जो महिरबानी जी जी ठीक आहे, ओके, महिरबानी करे। जी जी साईं, बदकिस्मती इहा ई सोच असांजी ॾाढी ग़लति आहे। साईं खे ख़बर न त आर्टिफिशियल पंप छा थींदो आहे। आर्टिफिशियल पंप का डेफिनेशन टेक्नोलॉजी कोन्हे, जाती आहे। PDMA जा साहब आहिनि, हिन जो कहिड़ो पार्ट आहे? हालांकि इरिगेशन खे असां ॿुहारी कयूं था, ॿियनि डिपार्टमेंट ॿुहारी कयूं था, एक्चुअली बेसिकली PDMA जे NDMA जी जवाबदारी। हिननि खे इहा ख़बर न आहे, मूंखे न चवणु घुरिजे, पर मूंखे ॾाढो दुख थियो आहे साईं जे जवाब खे। जवाबदार माण्हू आहे, वॾी पोस्ट ते आहे। आर्टिफिशियल लिफ्ट पंप आहे। जॾहिं तव्हांजा डिप्रेस्ड जेके एरियाज़ हूंदा, उहो तव्हां पंपनि खां सवाइ कढी नथा सघो। उहा नेचुरल ग्रेविटी छा थींदी आहे साईं खे ख़बर आहे? त व्हाट इज़ डिफरेंस बिटवीन ग्रेविटी फ्लो एंड लिफ्ट फ्लो? इहा हिकिड़ी हाइड्रोलिक आहे, हिकिड़ी इरिगेशन जो आहे। तव्हां महिरबानी करे प्रॉपर माण्हू खां वठो इहा सोच, ऐं हिननि माण्हुनि जी ट्रेनिंग कयो। मां को क्रिटिसाइज़ कोन थो कयां, मां इस्लाह करण थो चाहियां।
तो मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त इहो सोच ग़लति आहे। ॻाल्हि इहा आहे त इन्हनि जिते पॉकेट्स रहिया आहिनि हाणे इहे पॉलिटिकल थी विया आहिनि, सची फैक्ट थी वियो आहे, पॉलिटिकल थी विया आहिनि। जिन खे माण्हुनि खे पंहिंजो पाणी कढणो उन्हनि कढी छॾियो, ज़मीनूं आज़ादु करे छॾियूं। हाणे जेको पाणी फाथो आहे हाणे उन्हनि पाणी फाथो आहे, जेसिताईं तव्हां पाणी खे रस्तो न ॾींदव, भले तव्हां ग्रेविटी सां कढो पर पाणी खे रस्तो ॾियो। पर जेसिताईं तव्हां पॉलिटिकली जी जेका विल न हूंदी, जेको रस्तो न हूंदो तरीक़ो, जेके चवंदा आहियूं वे एंड विल, उहा जो न आहे विल एंड वे, जेको न आहे त पोइ बदकिस्मती आहे। असांजे सिंध जी इहा ई बदकिस्मती आहे, असां में ट्रेनिंग्स ख़तमु थी वयूं आहिनि। असांखे ख़बर आहे त एजुकेशन प्लान छा थींदो आहे। जॾहिं इहो यानी फ्लड आयो हिकदमि हिन PDMA खे एजुकेशन प्लान ठाहिणो हो। असांखे ख़बर आहे त एजुकेशन प्लान छा थींदो आहे, उन में इहे ॿ पार्ट थींदा आहिनि त बाबा कीअं ग्रेविटी में केतिरी, असांखे ख़बर आहे त वॉल्यूम ऑफ वाटर केतिरो हो। असां रेडियो करे बाबा पाणी जो अंदाज़ ॻोल्हियो, केतिरो पाणी ग्रेविटी, हर को पियो चए साईं 80-85% निकिरी थो, 15-20 ॾींहंनि में, 2 महीने में पाणी निकिरी थो। साईं डिज़ास्टर हो, थ्रू आउट डिज़ास्टर हो, इहो को मज़ाक कोन हो। कंहिं अलाह जे बंदे को एजुकेशन प्लान कोन ठाहियो, पॉकेट्स खे कोन आइडेंटिफाई कयो। त असांखे इहा ख़बर कान हूंदी त कहिड़ा पॉकेट्स आहिनि जिन में को ड्रेनेज जो सिस्टम ई कोन्हे, का चैनल कान्हे, का ड्रेन कान्हे। तो मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त इहे महिरबानी करे सिंध गवर्नमेंट खे, पंहिंजे इरिगेशन डिपार्टमेंट खे, जेके एग्रीकल्चर आहिनि, जेके टेक्निकल माण्हू आहिनि, जेके प्योर टेक्निकल आहिनि, जेके हाइड्रोलिक्स का ॼाणनि था, इन रस्ते तरीक़नि खे ॼाणनि था, अलाह जे वास्ते उन्हनि खे इहे असाइनमेंट्स ॾियो। ऐं उनखे मां वरी घड़ी ज़रदारी सां आसिफ ज़रदारी खां अप्रिशिएट कंदो आहियां। हुन हिकिड़ो ई असांखे हिकिड़ी दॿ ॾिनी त मूंखे 10% पाणी जल्दी कढी ॾे, उहो तोखे एक्सक्यूज़ कोन मिलंदो। असां ॾींहुं राति करे ते वेही सुम्ही जेको आहे जो पाणी कढायो, पाणी जी नियत हूंदी, महिनत हूंदी, पाणी छो न निकिरंदो। पर छा आहे, हाणे इहा ॻाल्हि मां तव्हांखे बिल्कुलु कॉन्फिडेंट चवां थो, इहो हाणे पॉलिटिकल आहे। हाणे पाणी खे रस्तो कोन्हे, ओॾी महिल रस्ता हुआ, ओॾी महिल तव्हांखे सॼो सिस्टम प्रॉपर कंहिं सिस्टम सां कढणा हो। हाणे उहो न निकिता। हाणे जेको पाणी बीह रहियो आहे, हर को जेको अचे थो मुंहिंजी ज़मीन मां न निकिरे, मुंहिंजे ॻोठ मां न निकिरे, मुंहिंजो घर ख़राबु न थिए, मुंहिंजी ज़मीन ख़राबु न थिए। दैट इज़ द मेन इशू, ॿियो को इशू कोन्हे मैडम। सही ॻाल्हि आहे, ठीकु आहे, तव्हां पंहिंजी ॻाल्हि बि पूरी कई। अच्छा, इन जीअं तव्हां ॻाल्हि कई न त हुकूमत खे खपे त हू टेक्निकल माण्हुनि खां एडवाइस वठनि, टेक्निकल माण्हू पंहिंजी कमेटीज़ में शामिल कनि। टाइम बि असां वटि घटि ई आहे, त हिन भेरे यानी तव्हांखे उहो सभु नज़र न आयो ख़ालिद साहब? टेक्निकल माण्हू शामिल न कया उन्हनि, जेके हाइड्रोलिक्स ॼाणींदा हुजनि, जीअं तव्हां फरमायो? बिल्कुलु आहिनि, पर कंहिंजी ॻाल्हि मञंदा हूंदा, कंहिंजी ॻाल्हि कोन मञंदा हूंदा। ईअं कोन थो थिए, को डिज़ास्टर बचो हो, ज़ाती बेनिफिट्स रखिया को शक शुबो कोन्हे। जी, यानी ज़ाती मफ़ाद तव्हां चओ था त काफ़ी माण्हू बोर्ड में वठंदे। ज़ाती मफ़ाद जी ॻाल्हि कोन थो थिए, मां ईअं नथो चवां, मां कंहिंखे तनक़ीद करणु नथो चाहियां। मूंखे सिर्फ़ु साईं जेको थोरो जुमिले ते थोरो कुझु थियो त जॾहिं हिकिड़ी ख़बर न आहे त मां पंहिंजा कमेंट्स न ॾेई अचनि, पब्लिक ॿुधे थी कि तव्हांजा प्रोग्राम तमामु वॾा जेके सिंध माण्हू ॿुधनि था। जी जी, आउं बि हुननि खां सबब ई ज़ाहिरा पुछणु चाहियो त हुननि जवाब में इहो पंहिंजो जवाबु पेश कयो। मां चयो त मां बि हुननि खां सबब ई मालूम करणु चाहियां पई, ही बीइंग अ PDM एज़ DG, त हुननि इहो जवाबु ॾिनो। चां थो बिल्कुलु सही था तव्हां चओ, साईं सही चवंदो हूंदो, साईं फील्ड बि आहे, साईं बि मक़सदु मां हा, हिकु रिस्पॉन्सिबल पोजीशन ते आहे ज़ाहिरा। ठीक, खालिद साहब बिल्कुलु एग्जैक्टली मां इहो चवां थो, पर PDMA खे पंहिंजी इस्लाह करणी पवंदी, सही, NDMA खे पंहिंजी इस्लाह करणी पवंदी। इहे मेन जेके रूट्स डिपार्टमेंट आहिनि, इहे ॻाल्हियूं करण सां कमु कोन हलंदो। मूंखे जहिड़ी ॻाल्हि मूंखे चवणो थो पए, मजबूरी चवणो पए, मां असांजी सिंध जे हवा में चवणो थो पए मूंखे। त मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त महिरबानी करे इनखे पाणी खे भला ग्रेविटी सां साईं ख़ुशि थिए, ग्रेविटी सां कढो, पर पाणी त कढो। ठीक ठीक ठीक, खालिद साहब वॾी महिरबानी तव्हांजी। आख़िरी सवाल जेको आहे आउं परवीन खां करणु चाहींदसि। परवीन, तव्हां जेको आहे असां गॾु पैनल में मौजूदु आहियो, DG PDM सलमान शाह साहब, हू सभु त इहो ई क्लेम कनि पिया त असां सामान बि विरहायूं पिया, माण्हुनि खे फैसिलिटेट बि कयूं पिया, पर पोइ बि खोड़, छा तव्हां थोरो घणो भला हुकूमत खे बीइंग अ सिटीज़न ऑफ पाकिस्तान या सिंध जो रिहाइशी थींदे साराईंदव साईं त हुननि एफर्ट्स त वाक़ई में कया, पर पोइ बि चलो थोरो तबिको जेको आहे या कुझु चंक माण्हुनि जो जेको आहे रहिजी वियो, ऐं जंहिंमें तव्हां बि थी सघो था? मां ॾिठो आहे, किथे न ॾिनो आहे, पर मूंखे ईअं महसूसु थियो आहे मनपसंदि माण्हू थींदा, छो त जेके मुस्तहिक आहिनि उहे सभु वीचारा ईअं ई रुलंदा रहनि था, ऐं जेको आहे सो दर दर जा धिका खाइनि था। मूं न ॾिठो आहे त जेको आहे मुतासिर माण्हुनि खे मिलियो आहे।
ठीकु आहे। ऐं न ई तव्हांजो सर्वे बि करण आया आहिनि तव्हांजे ॻोठ जे पासे ॾे? जी हाँ सर्वे बिल्कुलु कई अथऊं, पर उहे बि आसरा ऐं उमेदूं माण्हू रखियूं वेठा आहिनि त ऐं तव्हां सां तव्हांजे इलाइक़े जो पैसा ईंदा। एसी बि कोऑपरेट न करे पियो सामान बिल्कुलु एसी बि न ऐं डीसी साहब बि न। हाणे मूं कल बि मैसेज कया ते डीसी जी शादी आहे या ऐं मूंखे कोई जवाब तक नथो ॾे। यकीन कयो मां एतिरो परेशान थी वई आहियां जो मां चवां थी त मां काॾे वञा, हालांकि मां वोट खटी करे आई आहियां, पर पोइ बि कंहिं मुंहिंजी हेल्प तक न कई आहे। ठीकु आहे परवीन, महिरबानी तव्हांजी। सॻी तव्हां आख़िर में छा चवणु चाहींदव त ओवरऑल तव्हांखे परफॉर्मेंस भला इहा जेको मां परवीन खां बि सवाल पुछो इहो सही हो त को मे बी चंक रहिजी वियो आहे माण्हुनि जो, या वाकई में रिलीफ न पहुतो? ॾिसो लैला, सॼी हिननि जी स्टेट जी जेका आहे उहा ॼण नाकाम नज़र अचे पई। आपाशी खाते खे जेके आहिनि उहा रिहेबिलिटेशन हिन आपाशी निज़ाम खे बहाल करण जे लाइ 6 अरब रुपया ॾिना विया ऐं उन्हनि चयो त नवंबर ताईं असां पाणी कढी वेंदासीं। पर PDMA जे जीअं तव्हां ॻाल्हि कई न, सलमान शाह हिकु बाअसर माण्हू आहे, नॉन टेक्निकल माण्हू आहे ऐं उनखे कंहिं क़िस्म जी ख़बर ई न आहे त कीअं पाणी निकिरंदो। हाणे पाणी जेको आहे उन ॾींहुं CM साहब जेको चयो त जेके राइट बैंक ते 2,40,000 एकड़ ते पाणी बीठो आहे ऐं लेफ्ट बैंक ते 40,000 एकड़ ते पाणी, यानी तव्हां वटि 3 लख एकड़ ज़मीन जेको आहे हिन वक़्तु पाणी हेठि आहे। त पोइ इहा कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? एरीगेशन जी। एरीगेशन वारनि खे बाक़ाइदे सां इहा स्टेट जी ठाहिणु घुरिजे आहे, सही तरीक़े सां रिथाबंदी करणु घुरिजे आहे त हाणे ग़रीब माण्हुनि जे इन्हनि ज़मीनुनि मां पाणी कीअं निकिरंदो। ज़रूरी ज़मीनुनि में अगरि इहो पाणी न निकिरंदो त कणिक जी पोखी न थींदी। कणिक जी पोखी न थींदी त पोइ सिंध में अॻिते हली ईंदड़ साल कणिक ऐं अटे जो बहिरान थींदो ऐं ग़रीब माण्हू महांगाई में वठिजी वेंदो। पोइ हीअ सॼी नाकाम हिननि जी जेका स्टेट जी वई आहे। ईअं ई जेका आहे उहा स्कूल एजुकेशन जी बि जेका आहे उहा ईअं ई कारकर्दगी रही आहे। जी तव्हां ॾिठो न त स्पेशल सेशन में एजुकेशन मिनिस्टर छा फरमाइनि पिया त जेके फंड्स मिलिया आहिनि उहे हिन वक़्त ताईं इनफ न आहिनि। सो बहरहाल तव्हां टिनी महिमाननि जी, टिनी पैनलिस्ट जी वॾी महिरबानी। सॻी साहब तव्हांजी महिरबानी, ख़ालिद साहब तव्हांजी महिरबानी त तव्हां मौज़ूअ ते ॻाल्हाइण जे लाइ टाइम कढो, ऐं परवीन तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ऐं जेके ॿिया महिमान बि असां सां गॾु हुया उन्हनि जी बि महिरबानी, उन्हनि टाइम कढो। बहरहाल अॼु समूरे प्रोग्राम में दिलचस्प ॻाल्हि नाज़रीन आऊं हिकु पैनलिस्ट मां कढी जिन ख़ालिद साहब चयो त जॾहिं हू फॉर्मर सेक्रेटरी हुया आपाशी खाते जा त हुननि हिकु प्रेज़ेंटेशन ॾींदे चयो त 90% पाणी हुननि कढियो आहे, पर उन्हनि खां सवाल इहो कयो वियो त बाक़ी 10% किथे आहे। यानी अजब वारी कशमकश वारी सूरत हाल हुननि बि ॾिठी पए। ऐं हाणे बि असांजे पैनलिस्ट जो चवणु इहो आहे त पाणी जेकॾहिं निकाल करिणो आहे त पंहिंजी टीम में टेक्निकल ऐं एक्सपर्ट एडवाइस खे लाज़िमन शामिल करिणो पवंदो। सो बहरहाल प्रोग्राम असीं ख़तमु कयूं पिया। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो तमामु ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।